यौम इस्तिसाल जे हवाले सां कश्मीर जे हवाले सां त माण्हू निकिता आहिनि, उन्हनि खे ज़ाहिर फैसिलिटेट कयो वियो। उहो त हिकिड़ो असांजो पाकिस्तान पंहिंजे कॉज़ तौरु उनखे रखे थो। पर जेको लोकल पॉलिटिकल रैलीज़ हुयूं, नंढियूं हुयूं वॾियूं हुयूं, ज़ीरो टॉलरेंस हुई। जीअं कल्ह पाण डिस्कस कयो पिए त इम्कान इन ई ॻाल्हि जो हो त बिल्कुलु थोरी बि 50-100 माण्हुनि खे बि किथे गॾु थी ऐं एहतजाज ऐं प्रोटेस्ट करण जो हक़ नाहे हिन मुल्क में, छाकाणि त असां वटि जमहूरियत आहे ऐं जमहूरियत जी रूह खे असीं सम्झण जी कोशिशि कयूं पिया। हीअ दरअसल रूहानी क़िस्म जी जमहूरियत हिकिड़ी अची वई आहे जंहिंमें 15 माण्हुनि खे एहतजाज करण जो बि हक़ कोन्हे। ॼण को 50-100 माण्हू अगरि एहतजाज करे वठनि हा त हुकूमत को ऊंधी थी वञे हा। पंजाब में, लाहौर में जेको टीयर गैसिंग, आसू शेल, हिते सिंध में जिथे जिथे वीचारा निकिता माण्हू, उन्हनि सां PTI वारनि सां जेके जुठियूं थियूं, गिरफ़्तार बि थी विया आहिनि, गिरफ़्तारियूं जाम कयूं अथनि। पंजाब में बि 300-400 माण्हू ॿधा अथनि, हितां बि किथां 10, किथां 15, ठठे मां, टंडो आदम मां, सांगड़ मां। त ॻाल्हि इहा आहे त ज़ीरो टॉलरेंस आहे बाबा। असां फ़ैसिलो करे वरितो आहे PTI वजूद ई नथी रखे। हाणे अलाए केरु था निकिरी अचनि। सो ईअं न आहे त ॾिसो न, आउं कल्ह ॻाल्हि बंदि करे छॾियूं। हा, उहो अचां थो। हा, नेशनल अचां थो, पर हिकिड़ी ॻाल्हि ईंदी आहे त को भई इम्कान हुजे त लखे माण्हू अचनि पिया, इस्लामाबाद ॾे वधनि पिया, पोइ साईं हुकूमत तख़्तो ऊंधो थी वेंदो। ठठे में अगरि 500,000 माण्हू निकिता ऐं 200 निकिता त हाणे हुन सां कहिड़ी हुकूमत खे लोॾो आहे। लेकिन ज़ीरो टॉलरेंस, तमाशे जी हद ताईं ज़ीरो टॉलरेंस आहे न। मतिलबु तव्हां अडियाला जेल में, जेल में ॿियनि खे त कंहिं मुलाक़ातियूं सभु बंदि हूंदियूं, ॿिया कैदी फाथा आहिनि अडियाला में वञी। हाणे ख़ान जी भेणनि खे बि न पियो वञणु ॾिनो वञे, भई हू त मुलाक़ात करणु वञी थियो, एहतजाज करण त न थियूं वञनि। सो ज़ीरो टॉलरेंस। तमाशो ऐं मज़ाक़ इहो आहे त क़ौमी असेंबली में मेंबर विया, असेंबली अटेंड करे ऐं पोइ निकिरणु चाहिनि पिया। ज़रूरी न एहतजाज करणु ईंदा हुजनि, थी सघे त कंहिंखे को पंहिंजो कमु हुजे, को गमी ख़ुशी हुजे, उनखे गेट बंदि करे छॾे त ख़बरदार ॿाहिरि निकिता आहियो, अंदरि वेठा हुजो। यार लतीफ़ा गोई आहे, हिकिड़ो प्रोग्राम लॻो पियो आहे मज़ाही आहे। सो पाण खिलूं पिया, छाकाणि त रोइण सां फ़ाइदो कोन्हे, तंहिंजे करे खिलूं था। ऐं हू शेख वकास जो कहिड़ो ड्रामो कयो अथनि। यानी हुनखे चयो वञे थो त तूं बिना मोकल जे, बिना इजाज़त जे मोकल कई आहे, तंहिंजे करे तुंहिंजी नाहिल, तोखे नाहिल कयूं था क़ौमी असेंबली में। स्कूल में ॿार हूंदा आहिनि त बिना ॿुधाइण जे तो मोकल कई आहे। हाणे स्कूल जे ॿारनि खे बि वरी वॉर्निंग ॾिबी आहे, को बाइट छॾिबा आहिनि, पेरेंट्स खे कॉल थींदी आहे वालदेन खे, बाबा तुंहिंजो ॿारु बिना ॿुधाइण जे, दरख़्वास्त जे बिना, इतला खां बग़ैर छुटी कई अथई। त हीअ जेको शेख वकास हो PTI वारो, MNA आहे। स्कूल में को पढ़णु आयो पियो, हेड मास्टर साहिबु कढी छॾियो अथसि त स्कूल मां, तूं अहल ई न आहीं स्कूल अचण जे, त हिनखे चयो तूं अहल ई न आहीं असेंबली में, तूं मोकल जी दरख़्वास्त छो न मोकिली। हू ग़रीब रड़ियूं, इहा बि रड़ियूं पियो करे, दादा मां त दरख़्वास्त ॾेई वियोसि। यार इहो न ॿुधोसीं न ॾिठोसीं। इहे जेके लका आहिनि, लतीफ़ा गोई आहे, नवाज़ लीग त पंहिंजे पाण खे जीअं एक्सपोज़ करे पई, तमामु एक्सपोज़ करे, मतिलबु हाणे त कुझु रहिजी न वियो। ऐं हीअ दुआ कनि त ता क़यामत हीअ इक़्तिदार में रहनि, न त हिननि जी पॉलिटिक्स त छा आहे। हीअ त हाणे सुभाणे कहिड़े मुंहुं सां जमहूरियत या वोट को इज़त दो या फलाण करो ढमकाइण करो, इहे त चई न सघंदा। ऐं हुन सां गॾु जॾहिं पीपल्स पार्टी बि माठि वेठी आहे, त ॾिसो माण्हुनि खे अॼु मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया जी क्लिप्स अॼु रखो, वरी 5 साल खां पोइ बि उन ॻोल्हे रखंदो त वरी रखिजी वेंदी, वापसि अची वेंदी। त हीअ जेको लका ऐं तमाशो कनि पिया, जमहूरियत बहितरीनु इंतकाम आहे, अलाए कंहिंसां, शायदि जमहूरियत पंहिंजो इंतकाम पाण खां ई वठे पई, अलाए छा। साहिबु हीअ त पंज आहे, पर जेको हज़ारत शेख वकास अकरम एहतजाज खे क्रश करणु, एहतजाज खे पकड़णु, एहतजाज खे रोकणु हिकिड़ो ख़ौफ़ आहे। बट जॾहिं तव्हां हिकिड़े सिटिंग MNAs खे ईअं नाहिल कंदा वेंदव, हाणे जीअं 4 अॼु PTI जा वरी नाहिल थिया, जेके ॿिनि खे पहिरियां सज़ा आई हुई, उनखे इलेक्शन कमीशन हटाए छॾियो, बसि डीनोटिफाई करे छॾियो। हाणे शेख वकास अकरम डीनोटिफाई थिया, हाणे ईअं कुल मिलाए करे को 10-12 ॼणा त थी विया आहिनि PTI जा, जेके हीअं वञनि। इतां वरी पोइ ॿियूं ख़तरनाक ॻाल्हियूं ज़हन में थियूं अचनि न, तव्हां हीअ कहिड़ो प्लान आहे जो हिकिड़ा लाट पूरी हिकिड़ी जेका PTI जी वञे थी। सर ॾिसो, इनमें को नई ॻाल्हि त न आहे न, 39 जो अंक आहे, 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 39 जो अंक आहे
39 मेंबरनि खे, जंहिंमें सेनेटर बि आहिनि, MNA बि आहिनि, MPA बि आहिनि, इन्हनि खे फारिग करिणो आहे 39 पार्लियामेंटेरियंस खे। ज़ाहिर हाणे केतिरो इंतज़ारु कंदासीं यार, तकड़ि में 10-15 करे फारिग कबा तॾहिं 39 पूरा थींदा न। हुन में 20-22-25 MNAs हूंदा, बाक़ी कुझु सेनेटर हूंदा, कुझु MPAs हूंदा, पर घणा MNA हूंदा। त ही उन ई सिलसिले जी कड़ी आहे। उहे ज़ाहिर सीटूं ऐं तकड़ आहे, इलेक्शन कमीशन एतिरी एफिशिएंट आहे जो फ़ौरन उनखे नाहिल करार ॾेई छॾे थी लोअर कोर्ट जे डिसीजन ते। अञा हायर कोर्ट मां अचणा आहिनि, हीअ थियणो आहे, फारिग कयो। ऐं पोइ हिननि खे नवाज़ लीग जी सीटनि ते खटाए अचो, टिकटनि ते, त जीअं वधीक नवाज़ लीग मज़बूत थिए ऐं क़यामत जेको आहे असां ते हुकूमत करे, त क़ौमी असैम्बली में कंहिं को लहर न लोॾो हुजे नंबर वाइज़। सो लेकिन हिन सां मतिलबु हू इहो बिल्कुलु उहा सोच तव्हांखे 100 सैकड़ो नज़र ईंदी, जेको बार बार ज़िक्र कयां थो, त भई असां मतिलबु जेके इक़्तिदार या फ़ैसिला कंदड़ क़ुवतूं आहिनि, हू चवनि थियूं PTI न आहे, बसि न आहे त हीअ केरु आहे। असां नथा मञूं PTI हिकु पार्टी आहे, असां नथा मञूं त हुनखे को माण्हुनि जी सपोर्ट आहे। दुनिया छा बि चए, केरु छा बि चए, त हुनजा MNA बि न हुजणु खपनि, सेनेटर बि न हुजणु, जेको थोरो ॻाल्हाए हुजे न चली है रस्म कि ना कोई सर उठा के चले।